अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो पंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो ज़िले शिकारपुर जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई वेब टीवी न्यूज़। नाज़रीन, अवां सां ख़बर शेयर कंदा हलूं त ज़िले शिकारपुर जे तालके लखीअ सां तालुक़ु रखंदड़ यूसी रुक जे चेयरमैन शेर मोहम्मद सुहेजो जे मेज़बानीअ में नए ॻोठ में तक़रीब थी। ॻोठ तोड़े पसगरदाई सां तालुक़ु रखंदड़ साहिबज़ादा नसरुल्ला खान दल, बशीर अहमद दल, नबीदा जमाली, वॾेरो मोहम्मद नवाज़, वॾेरो जुड़ियल मोहम्मद भाॻियल ऐं सवें सियासी समाजी अॻुवाणनि समेत वॾे तइदाद में ॻोठाणनि शिरकत कई। जॾहिं त तक जे MPA ऐं अॻूणे सिंध असेंबली जे अपोज़िशन लीडर शहरियार ख़ान माहर तक़रीब जी सिदारत कई। अवां खे ॿुधाईंदो हलां त आयल महिमाननि खे सिंध जी सूखड़ी, टोपी ऐं अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। तक़रीब में यूसी रुक पारां यूनियन काउंसिल सां तालुक़ु रखंदड़ कई मज़ूरनि में व्हील चेयर ऐं ग़रीबनि में सोलर प्लेटां तक़सीम कयूं वयूं। तक़रीब में मुज़फ़र अबड़ो स्टेट सेक्रेटरी जा फ़राइज़ सरअंजाम ॾिना। तक़रीब खे सिदारती ख़िताब कंदे शहरियार ख़ान माहर चयो त दौरु अहिड़ो अची वियो आहे जो माण्हू शरीफ़ शुरफ़ा खे अहमियत घटि था ॾियनि, पर हक़ीक़त में अवां खे शरीफ़ माण्हू ई वधीक कमु ईंदा। उन करे ई असां अवां जे यूसीअ में सुठी साख रखंदड़ नेक मर्द शेर मोहम्मद खे यूसी चेयरमैन जी टिकट ॾिनी। नाज़रीन, अचो त MPA शहरियार ख़ान माहर जो तक़रीब में कयल ख़िताब तफ़सील सां ॿुधूं। मूंखे अॼु ख़ुशी थी ॿुधी शेर मोहम्मद साहब जहिड़े तरीक़े जो कमु कयो आहे। असांजी बि इहा ई सोच रखी असां पंहिंजे पार्टी पैनल ते नॉमिनेट कयोसीं शेर मोहम्मद साहब खे त हिकिड़ो शरीफ़ इज़तदार माण्हू अथव। अॼुकल्ह दौरु अहिड़ो अची वियो आहे जो शरीफ़ माण्हू घटि थो वञे, इज़तदार माण्हू घटि थो वञे, लोगे लोफर जी वधीक अहमियत थी वई आहे। अॼुकल्ह उन्हनि खे ॾाढो मुड़ु सम्झी माण्हू उन्हनि खे बहितर था सम्झनि, पर असुलु हक़ीक़त इहा अथव त तव्हांजो कमु बि तव्हांजे कम बि अहिड़ा ई माण्हू ईंदव जेके शरीफ़ शुरफ़ा तव्हांजा पंहिंजा हूंदव, ॻोठनि जा हूंदव। शेर मोहम्मद साहब काफ़ी ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायूं त हे कमु करायासीं, हे शयूं कयूंसीं, ऐं अॼु हे ॾाढी हिकिड़ी नंढी शइ आहे जेका अॼु करण वारा आहियूं। कुझु व्हील चेयर्स आहिनि, कुझु सोलर प्लेटां आहिनि, पर के बि यूनियन काउंसिल ईअं न सोचो त माज़ूरनि लाइ उहे बि असांजी सोसाइटीअ जो हिसो आहिनि, उहे बि असांजे ॻोठनि जो घरनि जो हिसो आहिनि, उन्हनि खे बि उहा ई अहमियत ॾियणु घुरिजे। त हे तव्हांजी पहिरीं यूनियन काउंसिल आहे जंहिं इहा सोच रखंदे इन्हनि माण्हुनि लाइ कुझु कयो आहे। मां जीअं ॿुधायुमि त तरक़ीअ लाइ जीअं चवनि था सही, रोड रस्ता शयूं, कुझु मजबूरियूं तव्हांखे सम्झणियूं पवंदियूं। जीअं मां चयो ॾाढी नंढी शइ आहे, पर इहा वरी बि तव्हां ताणी आंदीसीं। ॿिए कंहिं तालके में मूंखे को यूनियन काउंसिल का ॿुधाए त उन यूनियन काउंसिल में हिन ई ज़िले जे, सॼी सिंध पई आहे, पर हिन ई ज़िले जे ॿी कंहिं यूनियन काउंसिल में को माण्हू ॿुधाए त किथे इहे शइ थिए थी, किथे कंहिं माण्हूअ खे रुपयो बि मिले थो या कंहिंखे को तरक़ीअ जो कमु थी थो मिले, कंहिं यूनियन काउंसिल में कमु कान्हे। ख़ासि करे तव्हांजो गढ़ी यासीन तालके जूं यूनियन काउंसिल्स खणो, खानपुर तालके जूं यूनियन काउंसिल्स खणो, उते त असांखां पुछंदा आहिनि माण्हू, तक आहिनि उते, गढ़ी यासीन बाबा जो तक आहे, खानपुर मुंहिंजो तक आहे, वञूं था उते पुछूं था। लोकल गवर्नमेंट इलेक्शन अॻे जी थियल आहे, असांजा माण्हू न आहिनि उते, घणा कुझु पीपल्स पार्टीअ जा आहिनि, कुझु ॿियनि पार्टीज़ जा आहिनि। उते को माण्हू वञी पुछेनि त उते कुझु मिलियो आहे, उते ख़बर ई न आहे कंहिंखे त यूनियन काउंसिल जो चेयरमैन बि केरु आहे। त इहे शयूं थोरो ॾिसो। ॿियो, हिक ॿिए सां साड़ घटि कयो। हिकिड़ी घिटी ठहे थी त ॿियो नाराज़ थो थिए, सही इहा छो ठही, मुंहिंजी छो न ठही। उहो इहो न सोचे, उहा इहा ई ख़्वाहिश हूंदी आहे त हिकिड़े दफ़े में हिकिड़ो घटि में घटि ॻोठ कवर थिए, पर ईअं थी नथो सघे। मिसाल ॾियांव, 10 लख रुपया मिलिया के तरक़ी याफ़्ता कम लाइ, हाणे जो मां 10 ई लख हिकिड़े ॻोठ खे ॾींदुमि त ॿिया सभु माण्हू जेके आहिनि उहे नाराज़ थी घर हलिया वेंदा। पोइ मजबूरनि असांखे उन 10 रुपयनि मां 2 रुपया करे सभिनी खे विराहे ॾियणा था पवनि। त ठीकु आहे बाबा, फेज़िस में कमु थिए, हाली हिकु घिटी थिए, ॿी घिटी थिए। ॿियो, कमु ॾाढो घणो थियणो आहे, ओतिरी फंडिंग या ओतिरी डेवलपमेंट नथी मिले। हुकूमत नई आई आहे, हिननि खे अञा 2-3 ॾींहं लॻंदा, अञा 2-3 ॾींहं छा 2-3 साल लॻंदा हिननि खे त हे सेटल थी सही नमूने में कंहिं खे खणी सघनि, सम्झाए सघनि ऐं हलाए सघनि। बाक़ी जेको 10-12 सालनि में थियो आहे, सूबाई हुकूमत फंडिंग जे हवाले सां ॾाढी घणी फंडिंग मिली आहे हिन ज़िले खे, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो उहो ज़िले में सही तरीक़े सां पुॻी न आहे माण्हुनि ताणी। असांखे जेको कुझु मिलियो आहे उहो तव्हांजी अमानत आहे, तव्हांजी शइ आहे। हे यूनियन काउंसिल जा पैसा बि 2-2 लख या 5-5 लख जीअं साईं ॿुधाए पियो त ॿियनि यूनियन काउंसिल्स में माण्हू अञा इहा दांह थी हले त पघार नथियूं मिलनि, उते सभु पैसो खाइजी थो वञे।
अलाह जो शुक्र आहे हिते असां ईअं नथा थियण ॾियूं तव्हांजो रुपयो बि हेॾे होॾे नथो वञे इहो आहे पैसा घटि था मिलनि पर इहा ई कोशिशि आहे त इहो तव्हां ताणी पुॼाए ऐं इन में ई हलूं था हाणे बि हुनजी हिकिड़ी कड़ी आहे ॾाढी नंढी शइ आहे पर इहा कोशिशि करे तव्हां ताणी पुॼाई अथसीं इनशाला प्रोग्राम प्लान वॾा आहिनि हाणे असां खां घुरियूं अथऊं 2-2.5 अरब रुपए जूं चयूं सॼा तालका ॾेई वेंदासीं लखी तालको सॼो ॾेई वेंदासीं गढ़ी यासीन घणो ॾेई वेंदासीं खानपुर घणो पर हाणे ईअं न आहे त उहो सुबुह अची कमु शुरू थी वेंदो टाइम आहे प्रोसेस आहे 6 महीना बि लॻी था सघनि साल बि लॻी थो सघे ख़्वाहिश इहा ई आहे त असांजो तालको असांजो इलाइक़ो ज़िलो ॿियनि खां हटी हुजे बहितर हुजे ऐं इनशाला इहे कम बि जल्द हिते शुरू थींदा ऐं तव्हांजी इहे जेके सॼियूं सुठियूं शिकायतूं आहिनि गिटनि वारियूं रस्तनि वारियूं पेवर ब्लॉक इहे सभु सिधा कराईंदासीं पर थोरो टाइम लॻंदो वञे ऐं तव्हांखे थोरो बर्दाश्त करणी पवंदी बाक़ी तव्हां सां गॾु ऐं हर ॻाल्हि में ख़ुशी ग़मी तकलीफ़ इहे तरक़ीअ जा कम इहे सभु शयूं तव्हां खां काई शइ लिखंदी न लिकण न ॾींदासीं तव्हांजे साम्हूं हूंदी हर शइ जेका बि हेॾे होॾे